नाज़रीन, अमेरिका ऐं ईरान विच में टिगियुनि ॻाल्हियुनि खां पोइ अमन मुआहिदो तइ थी वियो आहे। मुआहिदे ते सहियूं करण वारी तक़रीब 19 जून ते स्विट्ज़रलैंड में थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जुमे ॾींहुं जनीवा में पाकिस्तान अमन मुआहिदे जी तक़रीब जी मेज़बानी कंदो। जंग जे कारी राति खां पोइ अमन जो सिज उभिरंदो। धुरियुनि लबनान समेत समूरनि महाज़नि ते फ़ौजी कार्रवाइयूं रोकण जो ऐलान कयो आहे। क़ौमी असेंबलीअ में ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त हीउ रुॻो ॿिनि मुल्कनि में मुआहिदो न पर अमन जी फतह आहे। सऊदी अरब, चीन, कतर, तुर्किया ऐं ॿियनि मुल्कनि भरपूर साथ ॾिनो। अमन मुआहिदे लाइ फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ॾींहं लाइ महिनत कई। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो समेत समूरियूं पार्टियुनि जे सरबराहनि खे मुबारकबाद पेश करियां थो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त अमेरिका ऐं ईरान विच में टिगियुनि ॻाल्हियुनि खां पोइ अमन मुआहिदो तइ थी वियो। मुआहिदे ते सहियूं करण वारी तक़रीब 19 जून ते स्विट्ज़रलैंड में थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जुमे ॾींहुं जनीवा में पाकिस्तान अमन मुआहिदे जी तक़रीब जी मेज़बानी कंदो। जंग जी कारी राति खां पोइ अमन जो सिज उभिरंदो। धुरियुनि लबनान समेत समूरनि महाज़नि ते फ़ौजी कार्रवाइयूं रोकण जो ऐलान कयो आहे। क़ौमी असेंबलीअ में ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त हीउ रुॻो ॿिनि मुल्कनि में मुआहिदो न पर अमन जी फतह आहे। सऊदी अरब, चीन, कतर, तुर्किया ऐं ॿियनि मुल्कनि भरपूर साथ ॾिनो। अमन मुआहिदे लाइ फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ॾींहं लाइ महिनत कई। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो समेत समूरियुनि पार्टियुनि जे सरबराहनि खे मुबारकबाद पेश करियां थो।